मेहड़ मां एम हनीफ पंवर जी रिपोर्ट मुताबिक़ दादू शहर जे मल्लाह चौक जे रहवासी नौजवान औरत मुस्मात फौजिया चांडियो पंहिंजे मुड़ुस नादिर चांडियो ऐं 15 महीननि जे मासूम पुट अयान अली सां गॾु भिटाई प्रेस क्लब मेहड़ पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे पीउ मोहम्मद हनीफ चांडियो जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे तहफ़ुज़ जी घुर कई। उन मौक़े ते मुस्मात फौजिया चांडियो साफ़ नाडो दाहींदे चयो त 3 साल अॻु मूं पंहिंजनि माइटनि जी राज़ ख़ुशी सां पंहिंजे वेझे रिश्तेदार नादिर चांडियो सां शादी कई हुई, जंहिंमां मूंखे हिकु पुटु अयान अली जो औलाद आहे, जॾहिं त हाणे मुंहिंजो वालिद मोहम्मद हनीफ चांडियो मुंहिंजे मुड़ुस नादिर चांडियो सहुरे सजन चांडियो सहुरे जी भाउ मंसूर चांडियो ऐं उन जे पुट अजीब चांडियो मथां मुंहिंजे अगवा करण जी कूड़ी FIR दाख़िल कराई आहे। मुस्मात फौजिया चांडियो जो वधीक चवणु हो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। मां पंहिंजे मुड़ुस नादिर चांडियो सां संदसि घर में ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। मुंहिंजो वालिद बिला जवाज़ मूंखे तलाक वठण लाइ ज़ोरई अदालतुनि में बयान ॾियारे मुंहिंजे मुड़ुस सहुरे ऐं संदसि ॿियनि घर भातियुनि ते कूड़ा केस दाख़िल कराए उन्हनि खे परेशान करे रहियो आहे। हुन इख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी शिफ़ाफ़ इंक्वायरी कराए असां मथां दाख़िल अगवा जा कूड़ा केस ख़तमु कराए तहफ़ुज़ ॾिनो वञे।